सियारे लाइ गैस लोड शेडिंग जो नओं शेड्यूल साम्हूं अची वियो आहे, जंहिं तहत घरेलू वापदारनि खे मख़सूस वक़्तनि में गैस फराहम कई वेंदी। सुई नॉर्दर्न गैस पाइपलाइन लिमिटेड सॼे मुल्क जे घरेलू वापदारनि लाइ सियारे जो नओं गैस शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इहो फ़ैसिलो गैस जी वधंदड़ तलब ऐं खोट सबबु कयो वियो आहे। जारी कयल शेड्यूल मूजिबि घरेलू वापदारनि लाइ मख़सूस वक़्तनि में गैस फराहम कई वेंदी। शेड्यूल मूजिबि सुबुह 5:30 खां 8:30 वॻे, मंझंदि 11:30 खां 1:30 वॻे ऐं शाम 5:30 खां 8:30 वॻे ताईं गैस मिलंदी। मुक़रर वक़्तनि खां सवाइ गैस प्रेशर घटि या फराहमी मुअत्तल रहण जो इम्कान आहे। इख़्तियारनि मूजिबि इहो शेड्यूल आर्ज़ी आहे ऐं मौसम या फराहमी जी सूरतहाल मूजिबि इन में तब्दीली थी सघे थी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त 24 कलाकनि मां हाणे 16 कलाक गैस गुम रहंदी। सियारे लाइ नओं शेड्यूल जारी कयो वियो आहे। सियारे लाइ गैस लोड शेडिंग नओं शेड्यूल मूजिबि घरेलू वापदारनि खे मख़सूस वक़्तनि में गैस फराहम कई वेंदी। सुई नॉर्दर्न गैस पाइपलाइन लिमिटेड सॼे मुल्क जे घरेलू वापदारनि लाइ सियारे जो नओं गैस शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इहो फ़ैसिलो गैस जी वधंदड़ तलब ऐं खोट सबबु कयो वियो आहे। जारी कयल शेड्यूल मूजिबि घरेलू वापदारनि खे मख़सूस वक़्तनि में गैस फराहम कई वेंदी। शेड्यूल मूजिबि सुबुह 5:30 खां 8:30 वॻे, मंझंदि 11:30 खां 1:30 वॻे ऐं शाम 5:30 खां 8:30 वॻे ताईं गैस फराहम थी सघंदी।